प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रे। नाज़रीन, चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां कराची समेत समूरी सिंध में बरसाति वसे थी पई। सॼी दुनिया में जेका बरसाति आहे उहा माण्हुनि बरसाति जे करे माण्हू लुत्फ़अंदोज़ थींदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। बल्कि हिते सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ आहे। जॾहिं बि बरसाति वसे थी पई, चंद फुणियूं बरसाति जूं वसनि थी पियूं, त वॾा वॾा शहर जेके आहिनि उहे उन जेको निकासी जो अमल आहे उहो बहितर न हुजण जे करे अवाम जेका आहे उहा मुसीबतुनि खे मुंहुं ॾिए थी पई, ऐं बरसाति जेका आहे रहमत जे बजाए ज़हमत में तब्दील थी वञे थी पई। आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो हिन वक़्त ताईं असांजे निकासी वारो जेको अमल आहे उहो बहितर नाहे थी सघियो। कराची समेत सॼी सिंध में निकासी जो अमल जेको आहे उहो कंहिं हद ताईं चई सघिजे थो त जेको आहे उहो नाक़िस कारकर्दगी आहे, मुख़्तलिफ़ इदारनि जी नाक़िस कारकर्दगी आहे। कराची में हिते बरसाति वरी बि मीडिया उनखे रिपोर्ट करे थो पियो, इदारा असांखे मुतहरिक नज़र अचनि था पिया। बाक़ी सिंध में जेका सूरत हाल आहे उहा अञा बि वधीक ख़राबु आहे। कराची में त बरसाति वसे थी पई, पर हिन वक़्तु जेका आहे उहा जोही में तमामु घणी बरसाति पई आहे। ऐं जोही में जेको गाज नदी आहे उन में 26 फुट ताईं जेको आहे उहो घारो पियो आहे। इन तमामु तर सूरत हाल ते ॻाल्हाईंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे टाइम न्यूज़ जे ब्यूरो चीफ दोदो चांडियो साहब। दोदा साहब सलाम वालेकुम। दोदा साहब, तव्हां 3 ॾींहंनि खां शहर जा दौरा बि कयो था पिया, शहर खे ॾिसो बि पिया, कीअं था ॾिसो इन तमामु तर सूरत हाल में किथे मसइलो आहिनि जो आख़िर बरसाति जो पाणी अञा ताईं शहर में मौजूदु आहे? अज़त 3 ॾींहं तव्हां पुछो था, 3 ॾींहं पर 2005 खां वठी कराची में रिपोर्टिंग कयां पियो, ऐं 2005 खां वठी मूं बरसातूं रिपोर्ट कयूं आहिनि। 2005 खां अॼोके ॾींहं ताईं हिन सॼे टेन्योर में मूंखे ऐं कंहिं बि कराची जी बरसाति में ऐं उनखां पोइ इंतिज़ामनि में का तब्दीली का चेंज नज़र कोन आया। 2005 जी सामनी बरसातुनि में असां इहे बि शिकायतूं कयूं त गुजर नालो वही आयो आहे, कोरंगी नालो वही आयो आहे, फलाणे एरिया में लियारी में पाणी बीठो आहे, मलीर नदी जेका आहे पलटी पई आहे, लियारी नदी जेका आहे पलटी पई आहे, औरंगी टाउन पाणी मंझा, कोरंगी पाणी मंझा। अॼु असीं हिन 2000 में वेठा आहियूं, तॾहिं साॻी सेम जेको आहे डिस्कस जेको असां कयूं था। बुनियादी तौरु कराची जी जेका सियासत ऐं बरसाति आहे न, उनजो वॾो इशू इहो आहे त सॼे पाकिस्तान में बरसाति पवे थी, सॼी सिंध में पवे थी, पर कराची जी बरसाति जेका आहे उहा हिकिड़ी सियासत में फासी पई आहे, उन मां निकिरी न सघी आहे। यानी कराची जे अंदरि जेके माण्हू सियासत कनि था उहे कराची ताईं महदूदु कनि था, उहे पाण खे महदूदु कंदा, ऐं उनजे प्रेशर में अची वरी जेकॾहिं पीस पार्टी जहिड़ी हुकूमत या का इक़्तिदार में अचे थी त उहा प्रेशर में अची उहा बि महदूदु थी वञे उन सॼी कराची ताईं। तव्हां पाण ॾिठो त बरसातूं अॻकथी थिए थी, सामणी मुंद आहे। असां छा सॼी दुनिया में माण्हुनि खे ख़बर आहे, जेको ॿारु ॼमे थो उनखे ख़बर आहे मौसमूं अचनि थियूं, असांजे मुल्क में केतिरियूं मौसमूं आहिनि ऐं मींहं पवनि था। तव्हां अॼु ॾींहं ताईं ॾिसो त तव्हांजो लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर गुजर नाले खां कोरंगी नाले खां ॿाहिरि निकितो कोन्हे। मिसाल तौरु 2 ॾींहं पहिरीं बरसाति खां अॻु में CM इजलास कयो, उनखां पोइ हैदराबाद खां वञी मिरपुखा इजलास करे CM मोटी आयो। यकीनन CM एक्टिविटीज़ कई, CM जे सरगर्मी हुन कई, पर बुनियादी तौरु हिकिड़ी रिथाबंदी थींदी आहे, तयारी थींदी आहे। अॼु बरसाति जो कल्ह इजलास थियो आहे, 4 ॾींहं बरसाति शुरू थी आहे। कल्ह वारे इजलास में लोकल गवर्नमेंट मिनिस्टर पियो ॾिए त फलाणो नालो असांजो जेको आहे उहो 70% साफ़ु थी वियो आहे, फलाणो 65% थी वियो आहे, फलाणो 80% थी वियो आहे। इहे अॼु छो पियो थिए? सही, इहा 2 महीना अॻु में नाला साफ़ु छो न पिया थिया? मशीनरी तव्हां वटि मौजूदु, फंड तव्हां वटि मौजूदु, अमलो तव्हां वटि मौजूदु, UC खां वठी तव्हां वटि यूनियन काउंसिल में वेठो आहे, म्यूनिसिपल अमलो आहे, पोइ तव्हां वटि DMC में वेठो आहे, मतिलबु कराची जी ॻाल्हि कयूं था। उनखां पोइ तव्हां वटि मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन आहे, उनखां पोइ तव्हां वटि हेॾियूं सोसाइटीज़ आहिनि जेके पाण डिफेंस हाउसिंग सोसाइटी फलाणो फुल कैंटोनमेंट बोर्ड आहिनि, उनखां पोइ ॿिया इदारा आहिनि कराची जे अंदरि। उन समूरनि वटि पंहिंजो म्यूनिसिपल अमलो आहे, सभिनी वटि सफ़ाई वारो अमलो आहे, सभिनी खे गटर नाला साफ़ु करणा आहिनि, सभिनी खे उतां पाणी कढणो आहे। पोइ इहे सभु इदारा मींहुं ॾिसी, बादल ॾिसी, जीअं असां करे लिखंदासीं ॿाराड़ी मां हिकिड़ी ख़बर ईंदी हुई त वापडा वारनि बादल ॾिसी बिजली बंदि करे छॾी। हे बादल ॾिसी पोइ गटर नाले जो ढकणु छो था खोलनि, ऐं बादल ॾिसी नासिर शाह त इहो पियो चयो न त असांजी तयारी हुयूं, पर कोविड जे करे असां न करे सघियासीं, छाकाणि त कोविड जे करे सॼो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम थी वियो। गुज़िश्ता साल असां कईसीं सफ़ाई, छा वाक़ई गुज़िरियल साल साॻी ॻाल्हि अथई? गुज़िरियल साल जेकॾहिं तव्हां गुज़िरियल साल जो अख़बारूं कढो, तव्हां पुराणो रिकॉर्ड कढो वीडियो जो, तव्हां सोशल मीडिया जो उन दौर जो रिकॉर्ड कढो। गुज़िरियल साल हुयो बहरिया में असां पाण ॾिठो त गुज़िरियल साल बरसाति तव्हांखे बि यादि हूंदियूं, माण्हू करंट में फाथा पिया हुआ। गुज़िरियल साल इहो ई गुजर नालो वही आयो हुयो, गुज़िरियल साल शारा फैसल ते इहो साॻी पाणी हुयो, सॼे शहर जे अंदरि पाणी हुयो, ट्रैफिक पातल हुई, सभु शयूं हुयूं। उनखां अॻे साल बि साॻी पोज़ीशन हुई। चेंज कुझु न आहे, चेंज रुॻो इहा आहे त मींहं वसंदे राति जो वज़ीर साहिबु केॾीमहिल निकिरे थो, ऐं वज़ीर साहिबु करे थो किथां दौरो करे थो, हुन सां गॾु घणा 3-4 वज़ीर आहिनि, CM साहिबु केॾीमहिल निकिरे थो, ऐं मुखालिफ़ धुर वारा जेके आहिनि उहे कहिड़े गटर नाले ते वञी वीडियो ठाहिनि था,
कहिड़े बि नाले वटि वञी बीहनि था। इन खां सवाइ ॿी का चेंज जेका आहे उहा मूंखे पर्सनली एज़ रिपोर्टिंग तौरु जर्नलिस्ट तौरु कराची में फील्ड रिपोर्टिंग सॼो ख़र्चो कई आहे, मूंखे का नज़र न आई आहे। यकीनन हिकिड़ी ॻाल्हि त मञिबी, बरसाति पवंदी त पाणी ईंदो, इहा ॻाल्हि आहे, ऐं बरसाति वसंदी रहंदी तॾहिं त पाणी बीहंदो बि सही, रोडनि ते बीहंदो, सॼी दुनिया में बीहे थो, बरसाति हिकिड़ो कुदरती निज़ाम आहे। पर सुवालु इहो आहे त हीअ सभु शयूं जेके गटर नाला आहिनि, जेके पाणी जा निकासी जा निज़ाम आहिनि, इहे सभु शयूं आहिनि, इहे अवां खां दुरुस्त छो नथियूं थियनि? नासिर शाह त पोएं हफ़्ते हिकु बरसाति पई, उन खां पोइ त नासिर शाह चयो त असां त सफ़ाई सुथराई निकासी जे अमल खे बहितर कराईसीं। कुझु शरारती माण्हू आहे जेके सीमेंट जूं बोरियूं विझी विया। इहे शरारती माण्हू कहिड़ा आहिनि जेके सदाईं अचनि था पिया ऐं सिंध हुकूमत खे नाकाम बणाइण लाइ बकौल नासिर शाह जे उहे उन्हनि में सीमेंट जूं बोरियूं था विझी वञनि? कराची में शुरू खां वठी इहा कराची जी बदनसीबी रही आहे त कराची अंदरि इन क़िस्म जूं हरकतूं थींदियूं आहिनि। सुफ़ा सीमेंट जूं बोरियूं त छा, पर अलाए छा छा गटर नालनि मां होलनि मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते निकिरंदो रहियो आहे। छाकाणि त जीअं मूं चयो त कराची में जेको सियासत करे थो, टूल प्लाज़ा खां ॿाहिरि दुनिया सोचे ई कोन थो। अच्छा, MQM हुई तॾहिं MQM टूल प्लाज़ा खां ॿाहिरि दुनिया ते कोन थी सोची। हैदराबाद म्यूनिसिपल में, हालांकि सखर में हैदराबाद में नवाब शाह में हुननि जी नुमाइंदगी हुई, पर हुननि जी एक्टिविटीज़ जेका हुई उहा 99% जेका हुई उहा कराची ताईं। इत्तेफ़ाक़न इहो थियो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ टूल प्लाज़ा खां ॿाहिरि कोन थी निकिरे, हिते आहिनि। हली मादल शेख कहिड़ो थोरो घणो किथे वेंदो हूंदो या ॿिया कुझु हिकिड़ो 2 महीने, पर बेसिकली घणा एक्टिव जेके आहिनि उहे हेसि ताईं आहिनि। अच्छा, पीपल्स पार्टी जेका चइनी चारूं सुबुह की ज़ंजीर सॼे मुल्क जी आहे, उहा सिंध हुकूमत में जॾहिं अचे थी त उहा फासी पए थी कराची जी सियासत ते। सॼो फोकस जेको आहे तव्हां टोटल हींअर जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं मुंहिंजे ख़्याल में 10 खां 12 प्रेस कॉन्फ्रेंसूं तव्हां नासिर शाह जूं, सईद गनी जूं, मुर्तज़ा वहाब साहब जूं, सभिनी जूं तव्हां खणो, इहे सभु तव्हांखे फोकस हूंदियूं। का ख़बर न आहे जोई ॿुॾणी आहे, तीर टुटंदी आहे, का ख़बर न आहे सिंध जा इरीगेशन निज़ाम, वाहन खे घारा लॻंदा, शाखुनि खे लॻंदा। बरसातुनि में ॿाराड़ी जा ॻोठ ॿोड़ींदा आहिनि, वाह शाखूं, इहे जेके इरीगेशन वारा दर खणी वञी सुम्ही पवंदा आहिनि न, सही तबाही उते ईंदी आहे। इहे जेके जबल आहिनि, पहाड़ में उतां पाणी वहनि था, इहे नदियूं नयूं वहनि थियूं, अॼु जूं कोन्हनि सदियुनि खां वहंदियूं अचनि थियूं, उहे किथे किथे नुक़सानु कनि थियूं। कंहिं हिकिड़ो इजलास कयो, कराची ते इजलास थियो, पर छा दादू वियो को वज़ीर? ठीकु आहे, पर दादू अॼु वज़ीर साहब वियल आहे हुते गाज डैम, जॾहिं गाज डैम वई आई आहे, उहा तव्हांजी ॻाल्हि त जॾहिं बादल थो अचनि त पोइ वञनि था पिया। पर दुधा असां ॾिठोसीं त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे उहो CM त असांखे नज़र पियो आयो, CM मुख़्तलिफ़ जायुनि ते उन दौरा बि कया, राति बि उन दौरा कया। भला बल्दियाती जेको बल्दियात वारो खातो आहे उहो अव्हांखे एक्टिव लॻो, छाकाणि त कमु त बल्दियात वारे खाते जो आहे न। CM त गटर नाला या नालियूं साफ़ु न कराईंदो, बल्दियात वारो हिकु शोबो आहे, उहो तव्हांखे किथे नज़र आयो? आउं सम्झां थो हीउ CM साहिबु एक्टिव थियो आहे, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, एक्टिव रहंदो आहे, कराची में बि रहे थो, सॼी सिंध में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वेंदो रहे थो। पर बेसिकली काबीना किथे हुई, लोकल गवर्नमेंट मिनिस्ट्री किथे हुई? मिनिस्ट्री अॼु माना हीअ सभु जेके पाणी आहिनि, आउं चवंदो इरीगेशन मिनिस्टर ऐं लोकल गवर्नमेंट मिनिस्टर हिननि बरसातुनि खां अॻे ई हुजणु खपनि हा सॼी सिंध में। उन खां पोइ सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, असां वटि नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट वारा आया न, त तनक़ीद थी आहे, कुझु कीअं थियो आहे, अरे इदारा ठहियल न आहिनि, सूबाई इदारो बि तव्हां ठहियलु आहे। पोइ रेवेन्यू मिनिस्टर उनजो सरबराह आहे, रेवेन्यू मिनिस्टर खां पोइ कंहिं पुछो त हिन बोरियुनि जे दौरान तो का मीटिंग कई? हिकिड़ी मीटिंग को प्रेस रिलीज़ जारी कयो हुजे, मूंखे ख़बर न आहे। छाकाणि जेकॾहिं मीटिंग छा कंदा आहिनि, हीअ किथे वेंदा आहिनि त फ़ोटो कढी मोकिलींदा आहिनि मीडिया, हिन जा PRO ॿिया टिया सॼा। असां मूं कराची में वेठो आहे, मूं त कोन थियो त रेवेन्यू वारे मिनिस्टर जी का PRO आई, इरीगेशन मिनिस्टर किथे वियो, कंहिं वाह शाख वञी ॾिठईं त इहे नदियूं नाला वहंदा, इनखे घारा पवंदा, हीअ पाणी जेको वही ईंदो उहो केॾांहुं वेंदो। लोकल गवर्नमेंट मिनिस्टर इहो गुजर नाले खां गोरंगी नाले ताईं हुयो, बाक़ी एक्टिविटीज़ कोन्हे। दादा साईं अवां चओ पिया त जेको लोकल निज़ाम जेको मिनिस्टर आहे, बल्दियात वारो मिनिस्टर आहे नासिर शाह, उहो फ़क़ति गुजर नाले ताईं महदूद आहे। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे प्रोग्राम में पीपल्स पार्टी जी अॻवान ऐं MPA शमीम मुमताज़ साहिबा, उनखां इहो मालूम कयूं था पिया। शमीम साहिबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छा शमीम साहबा, कराची में बरसात हो रही है, पूरी सिंध में बरसात हो रही है। हमारे साथ यहाँ मौजूद हैं प्रोग्राम में टाइम न्यूज़ के ब्यूरो चीफ दो चांडियो। वो कह रहे हैं कि जो बल्दियात का मिनिस्टर है वो फ़कत गुजर नाले तक महदूद है, उसने अपनी तमाम तर एक्टिविटीज़ जो है वो गुजर नाले तक महदूद की हुई है। आखिर क्या बात है कि उसको पूरा शहर नज़र नहीं आता, वो फ़कत गुजर नाले तक महदूद है? बहुत अहम ज़ाहिर दिन है ये कराची और पूरे सिंध और पूरे पाकिस्तान के लिए बहुत अहम दिन है। और जहाँ तक बात है कि नासिर शाह साहब जो है मिनिस्टर, वो सिर्फ एक नाले पर अपनी तवज्जो उन्होंने महसूस की है, ऐसा नहीं है। कल परसों एक लिस्ट शाया हुई थी, दोनों की नज़र से भी गुजरी होगी यकीनन, जिसमें जिम्मेदारियाँ दी गई हैं कि कौन कौन कहाँ जिम्मेदार है, ईस्ट वेस्ट साउथ सेंट्रल,
और उसके अलावा फिर और जितने हमारे डिवीजन है, उसकी तहसीलें हैं, डिस्ट्रिक्ट हैं, सब जगह सबके नाम है, वो लिस्ट मेरे पास मौजूद है। आप कहेंगे तो मैं आपको भेज भी दूंगी। दूसरी बात ये कि कल 3 दिन हो गए मुझे, मैं खुद कराची से बाहर थी और सक्खर से लेके मैं आज वापस आई हूँ। ऐसा देखिए, मेरी जिम्मेदारी भी नहीं थी, उस लिस्ट में मेरा नाम भी नहीं था, लेकिन चूंकि मेरा ताल्लुक पीपल्स पार्टी से है और चेयरमैन साहब का कहना यह है कि जिम्मेदारियां दी नहीं जाती, खुद काम किया जाता है अपनी जिम्मेदारी को महसूस करके। तो मैं तो अपनी जिम्मेदारी महसूस करके मैं भी निकली नहीं हूँ, तमाम मिनिस्टर भी निकले हुए, सिर्फ गुज्जर नाला नहीं बल्कि और भी बहुत सारे नाले हैं जिसकी सफाई हमें करनी चाहिए थी और हम करवा भी रहे हैं। अच्छा। और जहां तक डिजास्टर की बात है, देखिए ये डिजास्टर है, आसमानी है, इसको कैसे रोका जाए नहीं रोका जा सकता, लेकिन इसके नुकसानात को रोका जा सकता है। और वो जाहिर है कदर वक्त काम करके भी रोकना चाहिए था हमें, कि हमें बारिश से पहले ही काम कर लेने चाहिए थे। और जहां तक बात यह है कि सिंध गवर्नमेंट, देखिए सिंध गवर्नमेंट अपना काम कर रही है, लेकिन 2-3 दिन से मीडिया ने देखा होगा कि किस तरह फेडरल गवर्नमेंट ने जो है वो एनडीए को जिम्मेदारी दी कि जी एनडीए ने जाए और काम करे, और फिर हमारी बहादुर अफवाज की जिम्मेदारी भी दी गई, क्योंकि हर मुश्किल वक्त में फौज ही काम आती है और आवाम का साथ देती है। तो मैं अभी भी मैं निकली हुई हूँ, मैं अभी भी अपने घर में नहीं हूँ, कराची के मुख्तलिफ इलाकों में मैं हूँ और बारिश के चीजों को मैं देख रही हूँ। मुझे ना तो कहीं एनडीए में नजर आया है, फौज के कुछ जवान हैं, सोल्जर हैं और रेंजर्स के कुछ जवान हैं जो कि पानी भी साफ करवा रहे हैं या निगरानी भी कर रहे हैं, मशीनें भी लगी हुई हैं। तो हम अप्रिशिएट करेंगे उन तमाम लोगों को जिनका ताल्लुक कहीं किसी से भी हो, लोकल गवर्नमेंट से हो, सिंध गवर्नमेंट से हो, किसी भी पार्टी से हो, या हमारे अफवाज हो, रेंजर्स हो, पुलिस हो, हम सब अपना अपना काम कर रहे हैं। हमें आवाम को भी चाहिए कि इस डिजास्टर का हमें ज़ाहिर मुकाबला करना है। अभी हम कोरोना का मुकाबला करते रहे हैं, वो भी एक डिजास्टर था। ठीक है, शमीम मुमताज साहब आप हमारे साथ ही रहिएगा, यहाँ लेते हैं एक छोटा नदी ते वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं पीपल्स पार्टी जे अॻुवाण शमीम मुमताज़ खां, ऐं उहा चए पई त नासिर शाह जेको आहे उहो पूरे शहर में असांखे नज़र अचे थो पियो, बल्कि एनडीए में जेका आहे उहा किथे भी नज़र न पई अचे। शमीम मुमताज़ साहब, क्या आप ये कह रही हैं कि एनडीए में आपको कहीं पे भी नज़र नहीं आ रही है, रेंजर्स और पुलिस, रेंजर्स और आर्मी के एहलकार नज़र आ रहे हैं? मैं बता रही हूँ आपको कि मैं 3 तारीख से निकली हुई थी, मैं कल वापस आई हूँ कराची। मैंने कहीं एनडीएमए को नहीं देखा कि कोई गाड़ी मुझे नजर आई हो। कोई एनडीएमए से कोई दुश्मनी नहीं है या मेरी फेडरल गवर्नमेंट से कोई दुश्मनी नहीं है, लेकिन कम से कम आप झूठ ना बोले ना, आप वो काम करें जो काम कर सकते हैं और जो कर रहे हैं आप उनको तो अप्रिशिएट करें ना। आप कोरोना से लेके और अब तक सिंध गवर्नमेंट को जो है डिस्करेज करते चले आ रहे हैं कि सिंध गवर्नमेंट काम नहीं कर रही है। मुझे बताएं कहाँ है वो अली जैदी, कहाँ है वो फैसल वाडा, और कहाँ है वो बाकी और लोग जो आरिफ अलवी कश्तियां चलाते फिरते थे जब वो प्रेसिडेंट नहीं थे, कहाँ है वो सब लोग कराची में? मुझे तो कोई नजर नहीं आया पीटीआई का, जिसने यहाँ से वोट लिए हैं, जो यहाँ से सेलेक्ट हुए हैं वोटों के नाम पर। तो इसी तरह मुझे भाई एनडीए में भी कहीं नजर नहीं आई है सिवाय कागजों के और फाइलों के। ठीक है, भला आपको कहीं प्रोविंशियल डिजास्टर मैनेजमेंट के लोग नजर आए हैं? मुझे बिल्कुल कहीं कोई नजर नहीं आया भाई। सिंध में पूरे सक्खर से लेके कराची तक मुझे कोई नजर नहीं आया कि कोई डिजास्टर मैनेजमेंट का बंदा काम कर रहा हो। और मैं तो कहती हूँ मुझे बुला के कम से कम एक मीटिंग तो करें, हमें भी तो बताए ना, हमारे को शऊर और आगाही तो देना कि इस डिजास्टर में हम आपके साथ वॉलंटियर कैसे काम कर सकते हैं। हम आवाम के मुंतखब लोग हैं, आप हमें बुला के तो बताएं ना, कुछ चीजें दें हमें भी, कोई पॉइंट दें हमें भी कि मैं पानी में फंसी हूँ या कोई और फैमिली फंसी है, मुझे उसको निकालना है। तो डिजास्टर का मतलब क्या होता है, आप आगाही तो देना आवाम को। शमीम साहिबा, एनडीए में तो चले वफाक का इदारा है, वो तो कराची में मौजूद है भी, कहीं नाले उन्होंने साफ भी किए, लेकिन ये प्रोविंशियल डिजास्टर मैनेजमेंट तो आपके मातहत इदारा है, वो आपको अगर कहीं नजर नहीं आ रहा तो ये तो सवाल बनता है कि फिर वो कहाँ है? नहीं तो देखिए, प्रोविंशियल डिजास्टर मैनेजमेंट को भी कौन देख रहा है? ऊपर से वही देख रही है ना, एनडीए में देख रही है। लेकिन हम कौन है? जो मैंने आपसे कहा कि पूरी लिस्टें सीएम साहब ने परसों जारी की हैं, पूरे काबीना के लोग जो काबीना के नहीं है, सिर्फ एमपी है। मैं सिर्फ एमपी हूँ, मैं भी तो पूरे सिंध में घूम रही हूँ ना। इसी तरह पूरे एमपी अपने अपने हलकों में मौजूद है। कौन है जो अपने हल्के में नहीं है और नहीं देख रहा सब चीजों को जाकर? हम सब अपनी जगह मौजूद है और हम एक टीम वर्क है हमारा, हम टीम वर्क के तौर पे काम कर रहे हैं। हमारा साथ दें, हमें अपने साथ मिलाएं, चाहे वो नेशनल हो या प्रोविंशियल हो। मतलब एनडीए में एक अलग इदारा है, उस इदारे को चाहिए ना वो हमसे भी रब्ता करे ना कि कहाँ काम कर रहा है वो। मैं इस वक्त गुलशन बीमार में हूँ, घुटने घुटने पानी में मैं खड़ी हूँ इस वक्त। अच्छा, अगर आप किसी को भेज सके तो भेज के दिखाएं कहाँ है एनडीए में। मतलब मेन रोडों को साफ करना काम नहीं है, इशारा फैसल को साफ करना वो तो सीएम साहब करवा चुके। यूनिवर्सिटी रोड से मैं गुजर के आ रही हूँ, वो भी हमारा काम हुआ है, नालों की सफाई हुई हुई है। मगर इन यही आज खमीसों रोड से मेरे पास फोन आया है, वहाँ कोई नहीं पहुंचा है
और लोगों के घरों में गटर का पानी है और नालियों का पानी है। मैं अभी डीसी साहब को फोन करूंगी सेंट्रल में कि वो इसको जाके देखें। तो मतलब कहाँ एनडीए में फिर सब गुजर नाले पे लग गए। अगर हम गुजर नाले पे लगे हुए, नासिर शाह लगे हुए, तो एनडीए में भी तो गुजर नाले पे लगी। मतलब बल्दियात का खाता आपको नजर आ रहा है, बल्दियात के लोग आपको नजर आ रहे हैं कहीं पर, कहीं डीएमसी केएमसी के? अभी आई हूँ, मैं बता रही हूँ, मैं शाहरा फैसल से, मैं 3 तलवार से चली हूँ और मैं मेमार आई हूँ। आप देखिए मैं कितना लंबा रोड लेके निकली हूँ। मैंने देखा है लोगों को, केएमसी के लोगों को कहीं कहीं देखा है मैंने कि वो अपनी वास्कट पहने हुए, वो जो रिफ्लेक्टर है उनके हाथ में ब्राइट विंग है। मैंने शाहरा फैसल पे कारसाज पे पंप भी लगे हुए देखे हैं जो पानी को सक कर रहे हैं। अगर आप कहते हैं तो मैं तस्वीरें भी आपको बना के देती, जिस वक्त आप मुझसे रब्ता कर रहे थे। लेकिन मैंने एनडीए को कहीं नहीं देखा। हाँ, मैंने रेंजर्स देखी है, मैंने सोल्जर देखे हैं अपने, वो मैंने देखा, और ट्रैफिक पुलिस को मैंने बहुत देखा है। ठीक है शमी, दोता साईं हाणे शमी मुमताज़ पई चवे त उनखे किथे प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट जेका आहे उहा नज़र न पई अचे। एनडीए में त ख़ैर आहे वफ़ाक़ी इदारो, ऐं हू पई चवे त एनडीए में या माण्हू अची पाणी सफ़ाई करे, त वरी ॿियो इहो ई सुवाल थो थिए न त बल्दियात जा माण्हू किथे आहिनि, बल्दियात वारो शोबो किथे आहे? कराची जो मेयर आहे। ऐं शमी मुमताज़ सां हिकिड़ी ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयां थो त कराची जो मेयर तव्हांखे नज़र अचणु खपे रस्तनि ते, ईअं जीअं मुराद शाह राति जो नज़र अचे थो या हुनजी टीम नज़र अचे थी वज़ीर आज़म जी, ऐं उहो न आहे। तव्हांजा रघु कराची न पर सॼी सिंध जा जेके ज़िले चेयरमैन आहिनि, तव्हां उन्हनि का एक्टिविटीज़ तव्हांखे नज़र अचे थी? उनखां पोइ उहे न आहे, रघु उहे न आहिनि, पोइ म्यूनिसिपल कॉर्पोरेशनूं आहिनि, ॿिया आहिनि, सफ़ाई सुथराई, उहे हूअं ई किथे था नज़र अचनि। सही, तव्हां हर साल तव्हांखे हिकिड़ो लेटर लिखंदा आहिनि गवर्नमेंट खे, असांजा फंड वधायो, असांजा मुलाज़िम तमामु घणा आहिनि ऐं असां पघार पूरा नथा करे सघूं। उहे जेके मुलाज़िम आहिनि उहे कम लाइ हूंदा आहिनि न, छाजे लाइ हूंदा आहिनि? सही, जोही में म्यूनिसिपल में, या मिसाल तौरु दादू में, बदीन में, ठठे में, सॼी सिंध में, लालकाणे में, सखर में, हीअ जेके म्यूनिसिपल अमलो आहे, कराची में डीएमसीज़ आहिनि, कराची मेट्रोपोलिटन कॉर्पोरेशन आहे। अच्छा, इहे जेके मुलाज़िम तव्हां रखिया आहिनि, इहे कम लाइ रखिया आहिनि न, ऐं उहे कहिड़े कमु कंदा? हेॾनि ॾींहंनि में वॾी ज़िम्मेवारी बणिजे थी न, सफ़ाई सुथराई। इहे नाला गटर नाला चोक थियनि छो था, रोटियुनि में साफ़ छो नथा थियनि? उन्हनि जे मथां होल छो न आहिनि? हीअ माण्हू सॼे शहर जो गंद किचिरो खणी उन नालनि में उछलाए छो थो जो तव्हांखे हेॾा टन चवंदा हेतिरा टन असां किचिरो फलाणे नाले मां कढियो, इहो किचिरो उन नाले में वियो छो, कीअं? छाकाणि त अव्हांजो सफ़ाई वारो अमलो, अव्हां जूं गाॾियूं, अव्हांजा म्यूनिसिपल इदारा उहो किचिरो खणनि ई कोन था। जेकॾहिं किचिरो खणनि, मुंहिंजे इलाइक़े मां, मुंहिंजी कॉलोनी मां जेकॾहिं रोज़ गाॾी अचे ऐं अची किचिरो खणी वञे, तव्हां उहो किचिरो खणी कंहिं गटर नाले में छो उछलियां? सही, 3 ॾींहंनि खां बरसाति जा 3 ॾींहं त तव्हां रिपोर्ट कयो पिया, गुज़िरियल 1 हफ़्ते खां एनडीए में आयल आहे। अव्हांखे भला एनडीए में किथे नज़र आई नालनि साफ़ करण खां अलावा किथे? आया छा 3 नालनि साफ़ करण अलावा? अच्छा, जेको हुन कमु ॿुधायो त हुननि खे कराची जा 37 नाला खनि संद गवर्नमेंट चयो असां साफ़ था करायूं, ऐं 3 नाला जेके आहिनि उहे हुननि चयो त असां अची साफ़ कयूं था। नेशनल जेको हुन वटि कमु आहे उहो हुननि गुज़िरियल राति खां कल्ह खां बयान वग़ैरह जारी कनि था त हीअ सभु शयूं आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां कमु कनि था, नेशनल डिज़ास्टर में नथा ॾिए। हालांकि सिविलियन हुजणु खपे, इहे इदारा आहिनि मुल्क जे अंदरि, पर हाणे उहो सिविलियन वफ़ाक़ी गवर्नमेंट बदिरां जिन इदारनि जेके उनजो हेड आहिनि। तो साहब इहो पिया चओ त जेको एनडीए में जो जेको एनडीए में कमु ॾिनो वियो उहो सिर्फ़ु नाला साफ़ करण लाइ, उहे बि कराची जा 38 नालनि मां 3 नाला उन्हनि टे नाला जेके मुख्य नाला आहिनि, 3 मुख्य नाला आहिनि, उहो हुननि चयो त हुननि जी जेका मशीनरी हुई उहा हुन चयो असां यूज़ कंदासीं मुख़्तलिफ़ इदारनि में गॾिजी, ऐं असीं हुननि खे जेको आहे हंगामी बुनियाद में साफ़ कंदासीं। पर आऊं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी हिकिड़ो इदारो आहे, ठहियल ई इन लाइ आहे। सही, हिन इदारनि जो कमु ई एॾो टाइम ते हूंदो आहे जॾहिं को डिज़ास्टर थिए, यानी कुदरती का आफ़त अचे, का ॿोॾ अचे, को ज़िलज़िलो अचे, को तूफ़ान अचनि, इन्हनि में हीअ इदारा कमु कंदा आहिनि। ऐं हिननि खे त हीअ त आउं जो 3 नाला छो जॾहिं सूरत हींअर माना आउं चवंदो त वाई पांदी में एनडीए हुजणु खपे। आउं हुनखे एज़ ए हुनखे नथो चवां त हुन सिविलियन को वर्दी वारो जो हेड आहे या को हुन में सिविलियन जो हेड छो न आहे, मुल्क जा इदारा आहिनि न। ऐं 6 आहिनि अव्हांजे मुल्क जे, अव्हांजे असेंबलियुनि कानून पास करे, नेशनल असेंबली ऐं सेनेट इहे बिल पास करे, उन बिलनि जी शिकिल में तव्हां डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ठाही आहे, तव्हांजी असेंबली ठाही आहे, त उन इदारनि खे कमु करणु खपे, थर में हुजणु खपे। हीअ कोस्टल बेल्ट में माण्हू जेके परेशान आहिनि या जेके माण्हू हिते समूरा इदारा हुजणु खपनि, उनजो कमु आहे, उन वटि फंड आहिनि, उन्हनि हिकिड़ो स्टाफ मुक़ररु थियल आहे, उनखां कमु वठो न, सभु सूबाई हुकूमत जी मदद कनि, छो न कनि, हुजणु खपे। दोदा साईं, हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण एमपी ऐं सिंध असेंबली जे एमपी जमाल सिद्दीकी साहब, उनखां मालूम कयूं था त भला उहो गुज़िरियल 1 ॾींहं खां काल खां बि अॼु असांखे शहर में अंदरि त नज़र आयो, उनखे भला किथे बल्दियाती इदारा या के ॿिया इदारा आहिनि उहे उनखे नज़र आया। जमाल साईं, प्रोग्राम में भली कात।
अच्छा जमाल साहब इहो ॿुधायो त शमी मुमताज़ साहिबा चए पई त उनखे शहर में किथे बि एनडीए में नज़र न पई अचे, अव्हांखे भला एनडीए में जा दोस्त नज़र अचनि पिया या बल्दियात आहे की डीएमसी ऐं केएमसी जा माण्हू नज़र अचनि पिया इन तमामु त सूरत हाल में जॾहिं ॾिसूं था पिया त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां कराची में बरसाति आहे ऐं कराची जा रोड कराची जा नाला जेके आहिनि उहे पाणी में भरिजी विया। अच्छा तव्हांजी आवाज़ थोरी घटि थी अचे, मां इहो सम्झियो आहियां की शमी मुमताज़ चए थी की एनडीए में नज़र नथी अचे। जी 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 इहो था चओ? जी 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 यार मां हैरान आहियां, मगर जिथे सिंध गवर्नमेंट ऐं जिथे सिंध गवर्नमेंट जे हेठि 5 इदारा नज़र नथा अचनि उते अगरि जी 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 टॉक शो ते हिननि खे एतिराज़ आहे, पर जी जमाल साहब बि उते घुमे थी, उते फोटो सेशन जे वारे सभु वञनि पिया नालनि ते, पर हिनजी अगरि पार्टी जी को मेंबर चए थी टीवी ते वेही करे एनडीए में नज़र नथी अचे, पोइ इहो जेको 31,000 टन कचरो जेको कढियो आहे जेको सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी हुई, पोइ मुंहिंजे ख़्याल में अगरि को माण्हू तव्हांजी हेल्प जे लाइ अचे थो त पोइ हिन जो मतिलबु इहो थियो की तव्हां हुनखे एतिरो डिसाइड करे छॾंदव त नेक्स्ट टाइम इन फ्यूचर कॾहिं बि को माण्हू सिंध जे कंहिं ॾुखे वक़्त में कंहिं मुश्किल वक़्त में तव्हांजी हेल्प ई न कंदो। यानी अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि एनडीए में कहिड़े मथे में सूर पियो जेको अची तव्हांजी मदद थो करे, पर अगरि तव्हांजी मदद जे लाइ आयो आहे असां त हिन ॻाल्हि ते एप्रिशिएट था कयूं त अगरि फेडरल गवर्नमेंट का कमु कराए थी सूबे में शहर में त उन ते अगरि सिंध जा वज़रा ते वञनि पिया त असां हिननि खे ख़ुशाइन करार था ॾियूं। सुठी ॻाल्हि आहे, फेडरल गवर्नमेंट कराए थी सिंध ते वञी मालिकी करे सिंध जे अंदरि कमु थिए थो त सिंध जेका ज़िम्मेदार आहिनि अरबाबियतदार आहिनि हू वञनि उते, हू वञी हुन ते मुआइनो करनि, हुननि जी मालिकी करनि। मतलब हिकिड़ो माण्हू पंहिंजे खीसे में पैसो थो लॻाए तव्हांजे लाइ ऐं तव्हां हुनजी मालिकी करण जे बजाए हुनजे मथां तनक़ीद था कयो, त हीअ तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। अगरि असांजे सूबे में का शइ जी खोट आहे, स्पेशली अगरि कंहिं मसइले में फंड्स जी खोट आहे, अगरि फंड्स जी बि खोट आहे, अगरि को इदारो को फेडरल गवर्नमेंट तव्हांजी सपोर्ट लाइ बीठी आहे पोइ तव्हांखे हुनजी दिलजोई करणु खपे, तव्हांखे एप्रिशिएट करणु खपे। इहो कमु तो सिंध गवर्नमेंट जो आहे, सिंध गवर्नमेंट जे हेठि टीएमसी हूंदी आहे, सिंध गवर्नमेंट जे हेठि केएमसी आहे, सिंध गवर्नमेंट जे हेठि हिननि जो हिकिड़ो इदारो नओं ठहियो आहे लोकल गवर्नमेंट प्रोजेक्ट, उहो हिननि जे हेठि आहे, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट हिननि जे हेठि आहे, वाटर बोर्ड हिननि जे हेठि आहे। अगरि 5 इदारा मिली बि पोइ सूबे जा मसइला हल नथा करे सघनि ऐं फेडरल गवर्नमेंट तव्हांजी हेल्प जे लाइ आई आहे, पोइ तव्हां हिनखे पोइ शर्मिंदगी नथा छो था ॾिसो? सही। अच्छा जमाल साहब, कराची जे माण्हुनि सभ खां वधीक जेको मैंडेट आहे उहो तव्हांखे ॾिनो आहे, तव्हांजा MPs तव्हांजा MNAs सभिनीनि पार्टियुनि खां वधीक आहिनि। हिकिड़ी तनक़ीद इहा बि थिए थी पई त सिंध काबीना जा के मिनिस्टर्स आहिनि, ख़ुदि CM जेको आहे उहो त हिन वक़्तु शहर जे दौरनि ते आहे, पर PTI जा MPs ऐं MNAs किथे बि नज़र न पिया अचनि, जॾहिं त शहर में 3 ॾींहंनि खां बरसाति आहे, माण्हू मुसीबत में आहिनि। सर ॾिसो, तव्हां पोइ हिकिड़ो कमु कजो, पंहिंजो हिकिड़ो कैमरामैन मूंखे ॾिजो। जी असांजा जेतिरा असांजा MPs पंहिंजे हल्के में आहिनि, असल में असां पंहिंजे MNA जी बि ज़िम्मेदारी निभाईंदा आहियूं न, त MNA जी त न हूंदा आहिनि, त असां उनजे हिते जा हिकिड़े MNA जे हेठि जेका 2 MP हूंदा आहिनि त उहे 2 MPs पंहिंजे हल्कनि में आया आहिनि। मुंहिंजो MNA डॉक्टर आबिद लियाकत आहे, उहो मजबूरी इस्लामाबाद सेशन में आहे, त मां ऐं मुंहिंजो ॿियो MP असां फील्ड में आहियूं, तव्हांखे वीडियोज़ मोकिलियूं था, तव्हां उन हलायो, तव्हां उन हलाए ॾेखारियो जेके माण्हू एतिराज़ करनि पिया असां फील्ड में न आहियूं। अच्छा जमाल साहब, अव्हांजो इतिहादी मेयर भला अव्हांखे किथे नज़र आयो? जेका दोदो चांडियो साहब बि इहो सुवाल उथारियो त हिन तमामु तर सूरत हाल में मेयर कराची खे असांखे ईअं ई नज़र अचणु घुरिजे आहे जीअं वॾो वज़ीर दौरा पियो करे, मेयर कराची किथे बि नज़र न पियो अचे। ॾिसो, मेयर कराची जो टेनओवर 15-20 ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदो ऐं मेयर कराची त 2 सालनि खां वीचारो रोए पियो सितादी इख़्तियारात जे लाइ ऐं पंहिंजे वसाइल जे लाइ, त हुनजो जेको बि मूड आहे कमु करण जो न आहे, असां हुन खां बदल न आहियूं, पर हुनखे रहिजी विया आहिनि 20-15 ॾींहं, त हू वीचारो छा हुनजो इंट्रस्ट ई कोन्हे हिन शइ में, 20 ॾींहंनि खां पोइ एडमिनिस्ट्रेटर अची वेंदा, त हू छो पंहिंजी तवानाई ज़ाया करे या छो पंहिंजी कोशिशूं करे जेको शहर में हुनखे क्रेडिट बि न मिलियो आहे। हीअ शहर जा इदारा जा कचरे जा ढेर मेयर कराची जी क्रेडिबिलिटी ते आहिनि, हीअ नालनि जी सफ़ाई मेयर कराची जी ज़िम्मेदारी आहे हुई, पर हू न करे सघियो, इन करे हुनजो को इंट्रस्ट ई कोन्हे त हू वञे जेको ॾिसे विज़िट करे, हुनजो को इंट्रस्ट ई कोन्हे हिन ॻाल्हि में। अच्छा अव्हां चओ पिया त मेयर कराची जो हुजण या न हुजण सां फ़र्क़ु न आहे, छाकाणि त हुनखे एतिरा अख़्तियार ई कोन्हनि जो हू कुझु कमु करे सघे, हुनजो इंट्रस्ट बि कोन्हे, हुनजो इंट्रस्ट आहे न। अच्छा 15-20 ॾींहंनि खां पोइ हले वेंदो त हुनजो इंट्रस्ट ई कोन्हे हिन ॻाल्हि में। अच्छा सही। सम्झे थो त जेको सूबाई गवर्नमेंट
हर शइ खे टेक ओवर करे वेठी आहे। यानी सफ़ाई जे मुतालिक़ 5 महकमा सिंध गवर्नमेंट जे हेठि आहिनि। असां इहो पुछण वारो सुवाल आहे। ऐं उन खां पोइ उनजी नाकामी खां पोइ फेडरल गवर्नमेंट आई आहे तव्हांजी मदद थी करण लाइ, हू पंहिंजे खीसे मां तव्हांखे सपोर्ट थी करे। हाणे मुंहिंजो भाउ जेको दो चांद जो ॻाल्हि पियो करे त हीअ जेका कोस्टल बेल्ट वारी ॻाल्हि जेकी आहे बिल्कुलु ठीक सही ॻाल्हि पियो करे। अगरि ही असां कराची में कराची तो आयो आहे, एनडीए में कराची में अची वई आहे, पर कोस्टल बेल्ट या असांजे सिंधियुनि जे लाइ, असांजे सिंध जे अवाम जे लाइ इंटीरियर सिंध में अगरि को मदद करणी आहे त उनजे लाइ को क़ौमी असेंबली या को सेनेट में बिल पास करण जी ज़रूरत कोन्हे। उनजे लाइ सिंध में गवर्नमेंट मौजूदु आहे पोइ 12 सालनि खां। छा हुननि खे नज़र नथा अचनि सिंधियुनि जा मसइला? हुनखे नज़र नथो अचे त कोस्टल हाईवे ते कहिड़ा इशूज़ आहिनि? हुनखे नज़र नथो अचे त लाड़काना पीअण जो पाणी कोन्हे? हुनखे नज़र नथो अचे त मंचर झील जी हालत लॻी पई आहे? ठीक है जमाल साहब, इहो सवाल ज़रूर पुछंदासीं। ज़रूरत कोन्हे हिन जे लाइ सिर्फ़ इंट्रस्ट जी ज़रूरत आहे कि सिंध गवर्नमेंट खे केतिरो इंट्रस्ट आहे पंहिंजी आवाम सां, पंहिंजी सूबे जे इशू सां। हाँ जमाल साहब अवां असां सां लाइन ते रहिजो। बिल्कुलु इहो ई सवाल असां शमी मुमताज़ साहिबा खां पुछंदासूं त हाणे जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत एनडीए में मोकिलियो आहे त छा वाकई सिंध हुकूमत जा जेके इदारा आहिनि, जेके अवां बि ज़िक्र कयो पिया त 5 इदारा आहिनि बल्दियात जा, वो 5 इदारा फेल थी चुका आहिनि? सबसे पहले तो मुझे इस बात पे अफसोस है कि जमाल सिद्दीकी कह रहे हैं कि मेयर का कोई काम नहीं है, इख्तियार नहीं है। तो मेयर का काम नहीं है, कराची किसका है? ये लोग कहते हैं पहले कराची तो हमारा है ना। जमाल पहले मेरी बात सुन लो। देखो मैं बीच पे नहीं बोल रही हूँ, तुम्हारी कराची कौन ओन करता है? या तो एमपी करते हो, तो ना तो मेयर मुझे कहीं नजर आया है इस पूरे अरसे में कि मैं बाहर घूम रही हूँ, ना मुझे कोई बल्दियात का मिनिस्टर, बल्दियात का जो वो है इंतजामिया, वो मुझे नजर आई है। आज मुझे जरूर, मैंने कहा कुछ लोग मुझे नजर आए जो रो की सफाई कर रहे हैं, लेकिन मैं अभी भी घुटने घुटने पानी में से आई हूँ। ना मुझे आपका कोई एमपी है, ना कोई आपका एमएनए। कहाँ है आपके एमएनए? कहाँ है फैसल वाडा? आपका सिर्फ टीवी पे बैठ के बात करना बहुत आसान होता है जमाल सिद्दीकी, ग्राउंड में निकल के काम करना जो है वो सिर्फ हमारा है। आपकी आंखों में सिंध गवर्नमेंट हमेशा पीटीआई की आंखों में खटक रही है। किसी तरह भी आपने कब्जा करना है, चाहे वो कुछ भी हो। मैंने अभी अप्रिशिएट किया कि एनडीए ने बड़ा आसान काम है। जब एमएनए इस्लामाबाद सेक्शन में है तो सड़क पे कैसे नजर आएगा? जवान सुन लो मेरी बात। वही एनडीए है ना जो 25 लाख में एक कोरोना का इलाज कर रही है, एक पैनाडोल की गोली दे रही है, उसी एनडीए की बात कर रहे हो ना? कहाँ है वो एनडीए में? हम अप्रिशिएट करेंगे, वो आके काम तो करे ना। मैंने क्या कहा? हमें बुलाएं, हमें बुला के ब्रीफ करें। ये वही एनडीए में शमीन बिल्कुल ठीक कर रही है आपके, ये वही एनडीए में जिसने पूरा एक जहाज जो एनडीए में को मिला था गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को, उसने चीफ मिनिस्टर को कहा था कि जाके सिंध के लिए रिसीव कर लो। ये वही एनडीए में जिसने लाखों मास्क आपको दिए, ये वही एनडीए में जिसने आपको वेंटिलेटर दिए, ये वही एनडीए में। आप लोग किसी की मेहरबानी, किसी का एहसान, किसी की नेकी को भी भूल जाते हैं। किस किस्म के लोग हैं आप लोग? जी सबसे बड़ा मसला तुम लोगों का ये पीटीआई वालों का कि आप लोग सुनते नहीं हो। वही एनडीए ने ना 25 लाख की पैनाडोल दी है, अगर मास्क दे दिए, कोई एहसान नहीं किया है। हमने पैसे दिए, सिंध गवर्नमेंट ने खरीदी है। नहीं, बिल्कुल एहसान नहीं किया, बिल्कुल एहसान नहीं किया। एनडीए में भी मुल्क का इदारा है, जहाँ जरूरत होती है उसको भेजा जाता है, कोई एहसान नहीं है। लेकिन आप उसको एनडीए में तो इस तरह क्रिटिसाइज करेंगे तो ये जाती है। जी 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 शमीम साहब आप बात करें। जी शमीम साहब हमसे राब्ता करे, अवामी मुंतखब लोग हम भी हैं, आके हमसे राब्ता करें, हमें बताए कि हमें इन हालात में वॉलंटियर कैसे काम करना है। अगर उन्होंने 3 नालों की सफाई कर लिया, उन 3 नालों के लिए भी तो किसी को बुलाया जा सकता है ना। एक ही जगह सबने मशीनें लगाई थी, वही सिटी गवर्नमेंट काम कर रही है, वही मेयर काम कर रहा है, वही एनडीए काम कर रही है। मेरी बहन देखिए, आपको कहीं इन नालों पे गवर्नर नजर आया? मुझे एक बात बताएं, कोई हमारा एमपी एमएलए नजर आया आपको? नहीं, ये हमारा काम नहीं है। आपकी सुबह हुकूमत है, हम तो कहते हैं आप जाए मालकी करो नालों की, हमने अंदर तो जाने ही नहीं हो नालों पे। मुश्किल है ना, हमारी गवर्नमेंट है, यही तो मुश्किल है ना। प्रॉब्लम ही यही है कि हमारी गवर्नमेंट है। हम तो आपको ओपन ग्राउंड दे रहे हैं कि आप अपनी मालकी करें। हम तो कोशिश ही नहीं करें इस बात की कि हम जाके अपना ठेका लेने की फजल गवर्नमेंट का दावा हम जाके घर पे दे रहे हो। एक एमपी एमएलए साबित कर दिया आपके वहाँ क्यों नाले से देखो, मालिक वो होता है जो सिलेक्टेड होता है, हम इलेक्टेड लोग हैं, हमारी जिम्मेदारी हमें काम करना है। मालकी की क्या बात है? सीएम साहब रोडों पर है, कल भी वो कहीं आप तो इलेक्टेड नहीं है, आप तो सिलेक्टेड है। मेरा मतलब है आप रिजर्व वाली है ना, इसलिए हम आपको सिलेक्टेड से कह सकते हैं। शमीम साहिबा जमाल सिद्दीकी साहब अवां ॿई असां सां लाइन ते ई रहिजो। दो चांडियो खां इहो दो चांडियो साहिब खां इहो पुछंदासीं। दो साहिब हाणे शमीम मुमताज़ साहिबा बि चए त पीटीआई जा एमपीएस ऐं एमएनएस किथे नज़र न पिया अचनि। जमाल सिद्दीकी चयो त बल्दियाती जेको पूरो खातो आहे उहो किथे नज़र न पियो अचे। हीअ को पाणी कढाइण वारो कमु आहे बुनियादी तौर ते एमपीएस ऐं एमएनएस जो आहे या सिंध हुकूमत जे बल्दियात खाते जो कमु आहे इहो या केएमसी? आप सब ॿिनी ॻाल्हियूं कुझु दुरुस्त कयूं। अच्छा, बेसिकली एमपी एमएनए जो कमु कोन्हे,
कानून साज़ इदारा उनखे असेंबली में ॾिसणो आहे, हू लेजिस्लेटर, ही बेसिकली म्यूनसिपल इदारनि जो कमु आहे। जेको जमात सिद्दीकी चयो न 15 ॾींहंनि खां पोइ वञिणो आहे मेयर, यानी 15 ॾींहं अञा आहिनि ड्यूटी आहे, अॻु में रिटायर थियो छा, या 15 ॾींहं कोन, पर ही त नाला त साल खां वठी पिया हुया न। जमात चयो त हुनजो त इंट्रस्ट ई न आहे। माना मेयर जो पंहिंजे शहर जी अहिड़े राब्तनि में इंट्रस्ट न हुजे। फर्स्ट ज़िम्मेवारी जेका आहे न उहा आहे लोकल जेके इदारा म्यूनसिपल उन्हनि जे, जेको मेयर आहे, DMCs आहिनि, ॿियूं आहिनि उन्हनि जूं, उनखां पोइ सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी अचे थी, यार सूबो आहे तव्हांजो, उनखां पोइ वफ़ाक़, ईअं कोन्हे को इदारो आजो न आहे ज़िम्मेवारी खां। वफ़ाक़ जो आहे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी अगरि आई आहे त उहा को थोरो करणु न आई आहे, छाकाणि उहा चइनी सूबनि लाइ उनखे कमु करिणो आहे, हू हिकिड़ो नेशनल इदारो आहे, हुनखे चइनी सूबनि में कमु करिणो आहे। हिन ॾुखियनि हालतुनि में बलूचिस्तान में को ख़राबु सूरत हाल थिए, KPK में थिए, पंजाब में थिए, सिंध में थिए, नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, हू को फेडरल इस्लामाबाद ताईं महदूद कोन्हे, क़ौमी आहे, ठीकु आहे, उनखे कमु करिणो आहे, उनजी बि ज़िम्मेवारी आहे त ॾुखे वक़्त में चइनी सूबनि सां गॾु वेजे उहो बहितर कमु आहे। ॿी फर्स्ट ज़िम्मेवारी जेकी जीअं ॿुधायो न हिननि जी आहे मेयर जी, ऐं इहे नाला अॼु 37 नाला नासिर शाह छो चए त असां साफ़ करायूं, इहे नाला मेयर खे चवणु खपे हा त मूं साफ़ कराया न, बुनियादी तौरु मेयर छो न साफ़ कराया नाला। अॼु साफ़ केतिरा मुंहिंजी पहिरीं चयो त इन नालनि ते केतिरा वञनि था, ऐं सॼो साल स्मार्ट करे वियो था, हेतिरा मुलाज़िम आहिनि मेयर वटि, अख़्तियार छा मेयर वटि मुलाज़िम त आहिनि न, उन्हनि खे पघार त मिले थो, उन्हनि खां सफ़ाई जो कमु मेयर वठे, इन्हनि गटर नालनि खे साफ़ करण जो मेयर कमु वठे, इहे गाॾियूं मेयर वटि बीठियूं आहिनि, उन्हनि खां कमु वठे। चलो एक्स्ट्रा हुन वटि डेवलपमेंट जा फंड न हुआ, वॾा के तरक़ियाती कमु नथे कराए सघियो, पर जेके नाला मौजूदु आहिनि कुदरती नाला, लियारी नदी, मली नदी, कुदरती नाला आहिनि, सदियुनि खां आहिनि न। ईअं ॿिया नंढा नंढा जेके नाला आहिनि नेचुरल नाला आहिनि, नेचुरल नालनि मां किचिरो खणणो आहे, अमलो आहे, तव्हां गाॾियूं आहिनि, पेट्रोल जा पैसा तव्हांखे मिलनि था, पघार मिले थो, तव्हां कमु छो न कयो। बेसिक जेको ज़िम्मेवारी आहे न उहा म्यूनसिपल जी आहे, बेसिक ज़िम्मेवारी। अच्छा जमाल साहब, हाँ कराची में तो एक बरसात पई आ, अञा ताईं हले थी पई, ऐं असां उम्मीद था कयूं त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट ऐं सिंध हुकूमत जा जेके ॿिया इदारा आहिनि उहे गॾिजी हे पाणी जी निकासी वारो हिकु अमल आहे इनखे बहितर कंदा, ऐं हे उम्मीद ही आहे त इहो निकिरी ईंदो। बल्कि जोही में तमामु घणी बरसाति पई आहे, हुते हिकु गाज दादू जो जेको इलाइक़ो आहे जोही, उते हिकु गाज नदी आहे उहा वही आई आहे, ऐं हुन में जेको घारो पइजी वियो आहे, जंहिंमें सवें जेके ॻोठ आहिनि उनजो राब्तो कटिजी वियो आहे। उन में असां सम्झो पिया त हिकु नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट आहे, सिंध हुकूमत खे उते बि ईअं ई कारकर्दगी ॾेखारणु घुरिजे जीअं कराची में ॾेखारनि था पिया। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ, पर बदकिस्मती इहो आहे त असांजी जेकी नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो कमु बिल्कुलु इहो आहे त पूरे मुल्क में ॾाढो सही चयो आहे, जिथे बि ज़रूरत पए थी उते ई इदारो पहुचे थो। वज़ीर सिंध NDMA खे तलब कयो आहे पंहिंजे दादू जे लाइ, कयो आहे तलब, जेको NDMA पाण स्टेप खणे। मूंखे सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि ॿुधायो त छा NDMA सॼे मुल्क जा मसइला ॻोल्हे कमु कंदी, सूबाई हुकूमत किथे आहे न? बलूचिस्तान में तो ठीक है, वॾो सूबो उते ज़रूरत पए थी, बार बार वञे थी NDMA, पर PDMA किथे आहे? PDMA को एफर्ट्स कई आहे, को डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन किथे आहे? पहिरियों असां पंहिंजे सॼो कमु थो कयूं न। अगरि असांजा नाला साफ़ न थी सघिया, मुख़्तलिफ़ 5 महकमा मिली बि नालनि खे साफ़ न कयो आहे, त उन खां पोइ NDMA खे रिक्वेस्ट कई वई की तव्हां वञो, पर पहिरें असां पंहिंजे हिसे जो कमु थो कयूं न। असां पंहिंजे हिसे जो कमु न कयूं ऐं सिर्फ़ु इहा ख़्वाहिश कयूं की असांजे लाइ को 12 माण्हू अचे, दादू में बि असांजो को ॿाहिरि जो माण्हू अचे, ऐं असांजा नाला असांजा ॻोठ जेका ॻोठ वारनि खे नुक़सानु जेको थियो आहे हुन वीचारनि जो कहिड़ो थियो आहे, उहो त सम्झंदा आहिनि न की असां त चीफ मिनिस्टर जे हल्के में वेठा आहियूं, चीफ मिनिस्टर जे हल्के में वेठा आहियूं, असांजे लाइ तो सॼे सूबे जो खज़ानो बि चीफ असांजे हल्के ते लॻाए छॾियो, हुन CM खे बि मेयर कराची वांगुरु इंट्रस्ट ई कोन्हे न, हुन जेके पंहिंजे हल्के मां पंहिंजे ॻोठ में इंट्रस्ट कोन्हे त पोइ पूरे सूबे जी मालिकी कंदो। अच्छा शबीर मुमताज़ साहबा, ये CM के ज़िले में जो है वो गाज नदी आई है, और गाज नदी का वो एक पूरा फ्लो जो है वो आया है, और उसमें कोई 100 से ज़ायद जो गांव हैं, अब उनका एक दूसरे के साथ राब्ता टूट गया है, एक हंगामी सूरत हाल है। आखिर सिंध हुकूमत कराची से बाहर क्यों नहीं निकलती, उसको ये जो तमाम तर सूरत हाल है वो नज़र क्यों नहीं आती? नहीं, देखिए बहुत अफसोस की बात है कि ये सब कुछ सिटी से ऊपर से ये पानी आया है पहाड़ों से, और वही बात फिर डिजास्टर की आती है। तो जैसे आप हमें कह रहे हो ये बात कि हम नजर नहीं आ रहे या हम कराची से बाहर नहीं निकल रहे, तो क्या कोई और लोग, डिजास्टर मैनेजमेंट का काम जो है, फेडरल डिजास्टर मैनेजमेंट जो है नेशनल, क्या उसका काम सिर्फ 3 नालों की सफाई है? उसके पैसे भी हम दे रहे हैं, सिंध गवर्नमेंट,
उसका काम तो नेशनल नाम है, नेशनल डिजास्टर खुदा का खौफ करो, खुदा का खौफ करो, कहाँ पैसे दे रहे हैं एनडीए में को यार। खौफ मुझे बहुत है जमाल, मुझे खुदा का खौफ बहुत है। आप पीछे वाले खुदा का खौफ करो कि तो हम दे रहे हैं, नाले की सफाई के पैसे हम दे रहे हैं, नेशनल डिजास्टर दादू क्यों नहीं जा रहा? अगर बंद टूटा है, नदी बह गई है, लोग ज़ाहिर रास्ते खत्म हुए, नुकसान भी हो रहा होगा, अल्लाह रहम करे, जानी नुकसान ना हो, मुझे एक बात बता दो, मुझे सिर्फ एक बात बता दो, बारिश हर साल आती है, रातों में हर साल पानी आता है, पहाड़ भी वही मौजूद है, गाँव भी वही मौजूद है, कोई 12 सालों में कोई एक स्टेप उठाया उन गाँव वालों को बचाने के लिए आपने? मेरे भाई वो गरीब, हमारे गरीब पहाड़ी के लोग पानी में बह जाते, उनकी फिक्र कभी 12 सालों में। तुम अपनी बोलते रहोगे, मेरी सुनोगे, मेरी बारी है बोलने की, मैं तुम्हारी बारी में नहीं बोली हूँ। जी जी जी, डिजास्टर का काम सिर्फ 3 नाले साफ करना है, गुज्जर नाला और वो डूब मरे नालों में। अच्छा, आप रिक्वेस्ट करें, आप एनडीए में से रिक्वेस्ट करें कि हमारे दादू के आगे समाज एनडीए में संभाल लेंगे। दादू जाए ना जहाँ पे, मैं प्राइम मिनिस्टर से बात करता हूँ कि एनडीए में दादू संभाले, कि आप रिक्वेस्ट करें, सीएम को बोले रिक्वेस्ट करें, पीडीए में फेल हो गया, एनडीए में संभाले, कि मैं कह रहा हूँ कल अगर फौज ना उतरे वहाँ पे एनडीए में ना उतरे तो मुझे कहना आप। जी जमाल साहब, जमाल साहब मां तमाम वटि ईंदुसि, शमीम मुमताज़ साहिबा खे ॻाल्हाइण पंहिंजो मौक़िफ़ रखे त वरी अव्हां जो मौक़िफ़ वठंदासीं। नहीं देखो, जमाल को और मुझ जैसे लोगों को फिर आप डालो ना एनडीए में, अगर वो पूरे पाकिस्तान के वजीर आजम है, जो कि हैं, हम मानते हैं उनको, तो फिर वो हम जैसे लोगों को क्यों नहीं डाल रहे जो काम कर रहे हैं? मैं कह रही हूँ, मैं कल सफर से वापिस आई हूँ, डाले ना, हमें क्यों नहीं डाल रहे ये लोग? अच्छी बात है, अच्छी बात है, अच्छी बात है। जमाल और मैं दोनों सूबे के हमें सबकी फिक्र होनी चाहिए। कल सुबह दादू चलते हैं ना हम दोनों, फिर हम चलते हैं, हम लोगों को बचाने की कोशिश करते हैं। मैं बार बार कह रही हूँ, एनडीए में हमारी ट्रेनिंग क्यों नहीं करवा रहा, हमें शऊर क्यों नहीं दे रहा कि ऐसे मौकों पर एक आम पाकिस्तानी आदमी जो वहाँ मौजूद है वो क्यों नहीं मदद कर रहा उन लोगों की जो लोग खुदा ना करे वहाँ पानी में फंसे हुए हैं, जिनकी फसलें तबाह हो रही हैं। खजूर जितना मैं देख के आई हूँ, क्या हाल हुआ होगा वहाँ खजूर के लोगों का? हमें जाके वहाँ मदद करनी चाहिए ना। हम सब कराची में गुज्जर नाला भाई, गुज्जर नाले के नाम करना है ना। चलो कल मेरे साथ जमाल दादू चलते हैं, मैं जमाल को दावत दे रही हूँ ना, चलो मुझे भी लेके चलो, हम दादू चलते हैं, लोगों की मदद करते हैं चल के। मुझे कुछ शर्मिंदगी है कि हम दोनों ने अगले सेशन में असेंबली में तवज्जो दो नोटिस डालना है कि एनडीए में अहमद ट्रेंड करें, हम इस बात पे असेंबली में भी डालेंगे। बिल्कुल, असेंबली के लोगों को डालें, उसके अंदर आप अपोजिशन को भी डालें, गवर्नमेंट के लोगों को डालें, हम काम करने वाले लोग हैं ना। मिनिस्टर वहाँ मौजूद है, इरिगेशन का मिनिस्टर गया हुआ है। मुझे बहुत दुख है कि दादू में अगर ये सूरत हाल हो रही है, या सिटी में हो रही है, या पाकिस्तान के किसी भी शहर में हो रही है, तो ये मेरे शहर है, मेरे लोग हैं, हमारे अपने लोग हैं। ये जमाल अपने लोग हैं, बिल्कुल हमारे सूबे के लोग हैं, हमारे भाई हैं वो। ठीक है जी, तो बस हमें जाना चाहिए ना वहाँ पर। वो औरतें हैं, वो बच्चे, कितना सामान तबाह हुआ होगा। ठीक है, बिल्कुल। तो कल चलो हम चलते हैं, मैं और जमाल को कल जाने को तैयार है। चलो कल आप दोनों भी जाइएगा, जरूर जाइएगा उनकी रेस्क्यू करने के लिए, लेकिन सिंध हुकूमत और वफाकी हुकूमत के जो इदारे हैं उनको भी पहुंचना बहुत ज़रूरी है। दोस्तों साईं कीअं था ॾिसो त कराची में त इहे सभु इदारा नज़र अचनि था पिया। हींअर जेका जो सूरत हाल आहे, गाज डैम जेका वही आई आहे, ऐं जेको FP जेको बंदि आहे उनजी बि इतला आई आहे, त उहो बि उनजे बि टुटण जा इतला आहिनि। त अहिड़ी सूरत हाल में इदारनि खे हुते हुजणु घुरिजे, पंहिंजे माण्हुनि जी रेस्क्यू करणु घुरिजे, त कीअं करणु घुरिजे? बिल्कुलु, अॼु छा कल्ह खां हुजणु खपे हा, कल्ह खां हुजणु खपे। ख़बर हुई त नदियूं वहनि पियूं, बरसाति जो अंदाज़ो हुयो, आइडिया हुयो। मां सुबुह जो हिकिड़ी वीडियो पेठी त माण्हू वणनि ते चढ़ियो, वणनि ते चढ़ी विया किथां पिया हुआ। तंहिं करे उते हुजणु खपनि, सिंध गवर्नमेंट जा हेलीकॉप्टर हुजणु खपनि, वॾे वज़ीर ख़ुदि खे उते जो ई हिन वक़्तु वञणु खपे, कैम्प क़ाइमु करणु खपे। जीअं ॿुधायो त डिज़ास्टर नेशनल इदारा हुजणु खपनि, सूबा इदारा हुजनि, ख़ुदि गवर्नर साहिबु वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, ईंदो आहे, कोरोना में ॿियनि ॾींहंनि में निकितो पिए न रस्तनि ते, उहो उते हुजणु खपे। उते वञी वेहनि, मशीनरी कराची में सखर वेझो आहे, लालकाणो वेझो आहे, ॿियनि इलाइक़नि मां जेको आहे मूव कनि त उन माण्हुनि खे बचाइनि। सवें ॻोठनि तमामु वॾो नुक़सानु थींदो आहे, ऐं हर साल थींदो आहे जॾहिं वॾियूं तेज़ बरसातूं पवंदियूं आहिनि त पाणी वहंदो आहे, उतां खां वही मंछर ताईं ईंदो आहे। यानी गाज डैम जो पाणी, मथां जबलनि जो पाणी, जेको सिंध जो पाणी न हूंदो आहे, बलोचिस्तान जो पाणी हूंदो आहे, सूबे मां ॿिए सूबे जबल त तव्हां विरहायल न, तव्हां वञी मथे गोरख खां मथे वञो त सॼो इहा पटी जेका आहे खीरथर जी, उहा सॼी उनजो पाणी वही थो अचे। तॾहिं सभिनी इदारनि हुजणु खपे, CM खे हुजणु खपे, CM खे बि हुजणु घुरिजे। भला वफ़ाक़ी इदारा हुते हूंदा, जमाल साहिब खां मालूम कयूं था पिया। जमाल साहिबु, हाणे हिकिड़े सूबे जो पाणी ॿिए सूबे में आयो आहे, सिंध हुकूमत त चवे थी पई, शमीम मुमताज़ चवे थी पई असां रेस्क्यू कंदासीं, छा भला वफ़ाक़ खे बि इन हवाले सां सिंध जे माण्हुनि जी जेका वहार करणु घुरिजे अहिड़ी ॾुखी सूरत हाल में, उहा कंदी? बिल्कुलु छो न कंदी। असां पंहिंजे सिंधी भाइरनि जे, सिंधी भेणनि खे जेके तकलीफ़ आई आहे, असां उन्हनि सां गॾु आहियूं।
ये गाल को एनडीएमए सिर्फ नाले जी साफ़ कंदी है। एनडीएमए पूरे मुल्क में जेका डिजास्टर है हर डिजास्टर के फेस कंदी है, चाहे सैलाब हुए, चाहे ज़लज़लो हुए, चाहे कुछ भी हुए। ही भी हिकिड़ी आफ़त आई है, जो पानी आयो आहे, ही भी आफ़त ही आई है ना। अल्लाह जी रहमत आहे, पर पहाड़नि जो पानी ज़रूरत के वधीक अची वियो आहे। मुझे पॉइंट सिर्फ एतिरो भई जेको नालनि खे एतिरो मूंखे हाइप ॾिनी वई आहे न, ही नाला और सालनि जो साल ही सूबे हुकूमत साफ़ कंदी आई आहे। कोई 12 सालनि खां पोइ हाणे फेडरल गवर्नमेंट पंहिंजो रोल प्ले करण लाइ विच में आई आहे, पर इन जे लाइ सिंध गवर्नमेंट तो इनवाइट कोन कयो। सिंध गवर्नमेंट वटि पीडीएमए आहे जेको ऑलरेडी एनडीएमए जे हेठि ईंदो आहे। थोरो पीडीएमए खे एक्टिवेट करनि त एनडीएमए ऑटोमेटिकली इन्वॉल्व थी वेंदी। न त पोइ सीएम साहब खे खपे त सीएम साहब लिखे फेडरल गवर्नमेंट खे भई एनडीएमए असांजी मदद करे, पर असां वटि जॾहिं पीडीएमए मौजूदु आहे त असां पीडीए खे तो फाल कयूं न। अगर पीटीए पंहिंजे घर में वेठी है, पंहिंजे डिफेंस वाले बंगले में कोई दफ्तर ठाहियो आहे, सुकून सां वेठी है पीटीए में। हाँ वो सोचे थी त सिर्फ हाणे जेको बि तबाही थियणी आहे वो तबाही थी वञे, उन खां पोइ जेको हुनजी रिहेबिलिटेशन जे लाइ जेका बि हूंदा पोइ असां टेंडर कंदासीं। माण्हुनि जो टाइम आहे, माण्हुनि जी मानी हे हो, पोइ दुनिया जान हलंदो जो पहिरियों हलंदो हो सैलाब लॻाइण वारनि जे लाइ। अॼु सामान जी दुकान हलंदी पोइ पोइ असां अगरि दुकान हलण जे लाइ इंतज़ार में वेठा आहियूं, पोइ असांखे पंहिंजे भाइरनि भेणनि खे बि बचाइणो आहे। हुननि जे घर हलिया विया आहिनि, हुननि जो सामान हलियो वियो आहे, उहो अॼु राति किथे गुज़ारो कंदा। अॼु राति खुले आसमान तले हूंदा, उते पाणी आहे, कुझु सुम्हण जे लाइ कुझु जॻह कोन्हे। इन ॻाल्हि जे लाइ मां सम्झां थो त एतिरो हक़ दादू वारनि जो आहे, जेको हुतां अगरि उहो सीएम इलेक्ट करे मोकिलींदा आहिनि त पोइ उन्हनि जो एतिरो हक़ आहे त सीएम पंहिंजे हल्के जे लाइ सोचे हर साल बारिशनि में जेको इहो पाणी जो दबाव तेज़ ईंदो आहे उनखे रोकण जे लाइ छा करिणो आहे, रस्ते में केतिरा ॻोठ पवंदा आहिनि, हुनखे कीअं सेफ कबो। इहो बि ज़िमेदारी आहे न सीएम जी। असांजे सूबे जो सीएम आहे, असांजी सूबे जी अवाम आहे। तो अगर 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 असां सिर्फ इन बहस में एनडीएमए ऐं सिंध गवर्नमेंट की बहस में हूंदासीं तो अवाम जो बेड़ो गलत थी वेंदो। अवाम वीचारी जो कहिड़ो कसूर आहे। जी बिल्कुल, जी बिल्कुल। अच्छा शमी ममता साहिबा, फाइनल कमेंट्स आप दे दें क्योंकि वक्त बहुत महदूद है। कैसे बचाएंगे आप जोही के लोगों को? देखिए, सिंध के लोगों को बचाने के लिए घरों से बाहर है, देश है। गवर्नमेंट जो भी अपने स्टेप ले सकती है, गवर्नमेंट अपने वो स्टेप भी ले रही है। आप आवाज़ें सुन रहे हैं, मैं अभी भी कहीं बाहर हूँ और ज़ाहिर हम काम कर रहे हैं, हमारे तमाम मिनिस्टर और सब, और हम दुआ करेंगे कि जितने भी डिजास्टर मैनेजमेंट है, चाहे प्रोवेंशन हो या रिटर्न हो, वो हमसे रास्ते में आए और हमें बताएं, हमें साथ लेके चलें ताकि हम भी उनकी मदद करें, वो हमारी मदद करें, हम इसी तरह पाकिस्तान को और पाकिस्तान के लोगों को बचा सकते हैं। बहुत बहुत अच्छा दोदा साईं, मुख़्तसरन ॿुधायो त अहिड़ी सूरत हाल में सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत ॿिन्हिनि खे जोही जे माण्हुनि जे लाइ छा करिणो? आउं सम्झां थो त जेके क़ौमुनि ते ॾुखिया वक़्त ईंदा आहिनि न, डिज़ास्टर हूंदा आहिनि, इनमें सियासी इख़्तिलाफ़ सभु हिकिड़े पासे रखबा आहिनि। मुल्क जा शहरीअनि वज़ीर आज़म ते एतिरी ज़िम्मेवारी बणिजे थी, सीएम ते बणिजे थी त माण्हुनि खे बचाइनि। ॿई हुकूमतूं कोशिशि कनि, वफ़ाक़ी इदारनि वटि वधीक वसीला हुजनि था इन क़िस्म जा। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी कंहिं बि इदारे खे हुकुम ॾे, हुनजे एक्ट में लिखियलु आहे कंहिं बि इदारे हुकुम ॾेई सघे थी। आर्मी वटि, ॿियनि फोर्सिस वटि हेलीकॉप्टर, ॿियो इलाही वसीला आहिनि, तंहिं करे ॿिन्ही खे गॾिजी की फौरी उपाउ वठणु घुरिजनि, जेको थी सघे फौरी उपाउ वठणु घुरिजे। दोदा साईं तव्हांजी वॾी महिरबानी, जमाल सिद्दीकी साहब अवां वड़ी मेहरबानी, शमी ममताज़ साहबा आपकी बहुत बड़ी मेहरबानी कि आपने मुज़्ज़िज़ मेहमानों ने हमें वक्त दिया। नाज़रीन, अवां मुज़्ज़िज़ मेहमान जो ॻाल्हियूं ॿुधियूं दोदे चांडियो साहब मूजिबि त हिन वक़्तु जेको आहे अवां जा नज़रियाती, अवां जा सियासी नज़रियाती इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, बल्कि ॿिन्हिनि हुकूमतनि खे, वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं सूबाई हुकूमत खे गॾिजी पंहिंजे माण्हुनि जी वाहार करण जी ज़रूरत आहे। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।